नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां खिपरो में अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में खिपरो जे शागिर्दनि पारां धरती माउ खे भरपूर नमूने सां भेटा पेश कई वई ऐं वचन वरजायो वियो त अवामी न्यूज़ सां गॾिजी क़ौमी काज सक़ाफ़ती वेस पाए मल्हाई पंहिंजी जीजल माउ खे सिंधी थियण जो सबूत ॾींदासीं। ऐं जस पेश करियूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन ऐं सिंध जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत के जंहिं क़ौमी काज जो सॾु ॾिनो आहे ऐं सिंध जी सक़ाफ़त खे झर झंग में उजागर कयो आहे। कर पढ़ अलिफ जा ॿिया वर्क सभु विसार अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। सिंध मुंहिंजी माउ। असीं सिंध ॾियारो मल्हाए रहिया आहियूं अवामी न्यूज़ ऑफिस में, जेको अब्दुल रज़ाक चेयरमैन खे सलाम कयूं था। असीं सिंध एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। महिरबानियूं साईं अब्दुल रज़ाक जूं जे असांखे घुरायो हिते। जींदासीं न सर झुकाए जींदासीं, हर सितम घर सां नज़रूं मिलाए जींदासीं। जी ज़िंदगी घटि रहियासीं त छा चयो ए साथी, मगर हर ज़ालिम सां बाॾो अटकाए जींदासीं। सिंध मुंहिंजी माउ आहे। अॼु असां अवामी न्यूज़ सां गॾु आहियूं। हिन जी ऑफिस हेड ऑफिस मां असां मल्हायो आहे सक़ाफ़त जो ॾींहुं। ऐं चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जो महिरबानी आहे, उन खे आउं सलाम पेश थो कयां जंहिं सिंध जे माण्हुनि खे गॾु करे मल्हायो आहे अजरक टोपी पटके सां गॾु। ए धरती तुंहिंजा दर्द खणे मां बस्ती बस्ती भटकियो आहियां। ए धरती तुंहिंजा दर्द खणे मां बस्ती बस्ती भटकियो आहियां। ऐं कारनि कारनि रातिनि जो मां जुगनू बणिजी झरकियो आहियां। ए धरती तुंहिंजा गीत चई हर दिल खे मूं दरकायो आहे। हर दिल में दर्द भरे मूं जनता खे जाॻायो आहे, मूं जनता खे जाॻायो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम अब्दुल रज़ाक राजपूत साहिब जा, जंहिं असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु कढे असांखे हिन ऑफिस में घुराई ऐं असांजो व्यूज़ वरिती। ऐं अॼु जेको सिंध मुंहिंजी माउ जे सिरे जे हेठि जेको सक़ाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ जे इनवान हेठि असीं मल्हाए रहिया आहियूं, उहो तमामु बहितरीनु तरीक़े सुठे नमूने सां। ऐं चेयरमैन साहिब जूं महिरबानियूं आहिनि जंहिं पंहिंजो इहो स्टूडियो तयारु कयो आहे, जंहिंमें सिंध जी हर सक़ाफ़त जी उहा शइ मौजूदु आहे, नज़र अची रही आहे। रली आहे, चादर आहे, गज आहे, ऐं जो माना हर शइ में अहिड़ियूं माना तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हां काफ़ी शयूं हिते माना मौजूदु आहिनि, जंहिंमें छबियूं आहिनि ऐं माना मटका आहिनि। इहे सभु जेके सिंध सां लाॻापियल शयूं, सॻियूं आहिनि, अगठ आहिनि, जेके सिंधी सक़ाफ़ती शयूं आहिनि उहे सभु इहे मौजूदु आहिनि। इहो अब्दुल रज़ाक राजपूत साहिबु जंहिं माना ॾेखारणु चाहियो आहे सिंध जी सक़ाफ़त खे, माना शो ऑफ कयो आहे त ॾिसो असांजे सिंध में टैलेंट केतिरो आहे। असांजे टैलेंट खे मां हमेशह लिकायो वियो आहे। तव्हां ॾिसो हीअ सिंध में टैलेंट आहे। हीअ अमेरिका या कोवैत या दुबई में न आहे, बल्कि हीअ असांजी सिंध आहे। चादरूं ऐं अजरक आहे, टोपी आहे, पटको आहे, इहे सभु शयूं माना मौजूदु आहिनि। ऐं आख़िरी में मां इहे बैत चवंदुसि, जे हा जिते हा मूं मारू मञिया, जे हा जिते हा मूं मारू मञिया, मूं जॾियूं मलीर में कंदे मोक में आ, मुंहिंजी आ कॾहिं कराईंदे कोट। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।